जी बिल्कुल, इन वक्त असीं ॻोठ वंगे जे हिकु ॻोठाणे मोहम्मद अली चढ़ड़ जे घर में मौजूद आहियूं, जेको इंतिहाई मुफ़लिसी ऐं ग़रीबी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। ही पाण पीरसन, जंहिंखे 3 ॿारनि जो औलाद आहे। हिकिड़ी उनजी जेकी न्याणी आहे उहो 20 वरनि जी आहे। 2 उनजा ॿिया ॿार आहिनि जेके उन्हनि जी उमिरि 10 साल खां घटि आहे। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त हिन जा जेके मासूम ॿार आहिनि सभु नाबीन आहिनि, अखियुनि खां जी नज़र खां महरूम आहिनि। ऐं हीउ पाण पीरसन जेको आहे गुर्दनि जी बीमारी में वरितलु आहे। हीउ ॿुधाए थो त हिन खे 4 ॿारनि जो औलाद थियो, जंहिंमें 3 पुट ऐं 1 न्याणी हुई। हिकु जेको हिन जो ॿारु आहे मासूम नाबीन, उहो रज़ा इलाही सां वफ़ात करे वियो हो। 3 हिन जा जेके ॿार आहिनि उहे हिन वक़्तु नाबीन आहिनि। वॾी न्याणी जी उमिरि 20 साल आहे। हिन तरफ़ां ॿुधायो पियो वञे त डॉक्टरनि तरफ़ां इहा उमेदु ॾेखारी वई आहे त जेकॾहिं हिन जे ॿारनि जो कंहिं सुठी वॾी हॉस्पिटल में इलाजु थिए त हिननि खे नज़र मोटी अची सघे थी। अचो त हिन पीरसन सां ॻाल्हि ॿोल कयूं था, हिन खां हवालु वठूं था। पर उन खां पहिरीं हिन जो जेको घर जा हालात आहिनि, इंतिहाई ग़रीबी ऐं मुफ़लिसी में हिकिड़े कमिरो जेको छपरनि मां ठहियलु आहे। इन जे हवाले सां हिन जा पाड़ेसरी ॿुधाइनि था त हीउ घर हिन जो पंहिंजो न आहे। हिन जो जेको पंहिंजो ज़ाती घर आहे उहो गुज़िरियल बारिशनि में किरी पियो हो, जंहिंखां पोइ पाड़ेसरियुनि तरफ़ां हिन खे हीउ घर मुहैया कयो वियो आहे, जंहिंमें सिर्फ़ु हिकु छपर आहे कखाऊं। उन में बिजली जी सहूलियत ताईं मौजूदु न आहे। हीउ नाबीन ॿारनि समेत हिन घर में कीअं रहे थो, इहो तसवुरु कंदे ई जेकी लूं कंडारजी वञे थी। ऐं जेको दर्द रखंदड़ इंसानु आहे उन खे महसूसु थींदो त हीउ केॾो ॾुखियनि हालातनि में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। जिते हीउ पाण गुर्दनि जी बीमारी में वरितलु हुजे, हिन जो पंहिंजो इलाजु हलंदड़ हुजे, उते हिन जा 3 मासूम नाबीन हुजनि, जंहिंमें हिकु 20 सालनि जी न्याणी बि हुजे। सोचे सघो था त हिननि ते कीअं गुज़रंदी हूंदी। अचो त पीरसन सां ॻाल्हायूं था। इन खां अलावा कोशिशि कंदासीं त हू जेके नाबीन ॿार आहिनि उन्हनि सां ॻाल्हायूं ऐं पाड़ेसरियुनि सां ॻाल्हायूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो मीर अहमद जलबानी आहे। हीअ असांजा पाड़ेसरी आहिनि, जंहिंजो मोहम्मद अली नालो आहे। हिन जो क़ौम जो चढ़ाड़ आहे। हीउ बेसिकली चिबड़ चढ़ाड़ जे ॻोठ में वेठा हुआ। उतां ही लॾे करे उन्हनि जो उते घर के जेको आहे पोइ बरसातनि में किरी पियो। बेसहारो अची करे हिते रोड ते वेठो, बचड़ा वठी करे। पोइ कुझु चंद माण्हू गॾिजी सजी करे हिकिड़े हिन पाड़े वारे खे इल्तिजा कईसूं, जंहिं ही घर जेको आहे फ़िलहालु कुझु टाइम जे लाइ इन्हनि खे रहण जे लाइ ॾिनो आहे, आर्ज़ी तौर ते बग़ैर मसवाड़ जे। लक्षाबा सां उन खे जंहिं एॾी सारी महांगाई जे दौर में उन हिननि जी एतिरी मदद कई आहे, असां उनजा शुक्रगुज़ार आहियूं। हिननि मिसकिननि जी इहा हालात आहे। हीउ मिसकिन पाण जेको आहे उहो गुर्दनि जो मरीज़ आहे। हिन जा गुर्दा फेल आहिनि। कॾहिं मज़दूरी लॻे थी, कॾहिं कमाए सघे थो, कॾहिं नथो कमाए सघे। हिन जी 4 ॿारनि जी औलाद हुई, जंहिंमां हिकु पुटु जेको आहे उहो रज़ा इलाही वफ़ात करे वियो। जेको ॿारु वफ़ात करे वियो उहो बि माज़ूर हुयो। कुदरती तौर ते हिन खे जेका बि औलाद ठही आहे, 4 ॿार बचपन खां जा माज़ूरी ॼमनि था पिया। का अहिड़ी का हिननि जे बीमारी लॻी आहे जेके को बि ॿारु इन जो सही सलामत पैदा न थी सघियो आहे। हिन टाइम जेकी हाल हयात औलाद आहे, जंहिंमें 3 ॿार आहिनि, जंहिंमें वॾी न्याणी जंहिंजी उमिरि तक़रीबन 20 साल आहे, उहा अखियुनि खां माज़ूर आहे, कननि खां ॿोड़ी आहे। ऐं 2 पुट आहिनि, उहे बि अखियुनि खां माज़ूर आहिनि। जेको नंढो पुटु आहे उन खे दिलि जे ॿुधायो थो वञे त दिलि में सुराख़ आहे। हिकु तरफ़ खां हू अखियुनि खां माज़ूर आहे, ॿिए तरफ़ खां हू दिलि जो मरीज़ बि आहे। पाण जेको आहे उहो वीचारो माज़ूर आहे, जेको कमाइण जे लाइक़ु कोन्हे। इन जी हालत माली सख़्त ताक़त इहा त हिकु टाइम खाइनि था त 2 टाइम बुखिया रहनि था पिया। कंहिं राह वेंदे खे तरस थिए थो त हू इन्हनि खे ॾेई थो वञे त उन ते खाइनि था, न त सब्र शुकुर ते गुज़रान करनि था पिया। तंहिंजे लाइ मां हितां जा जेके बि वसवारा हाकिम आहिनि या नुमाइंदा आहिनि, चूंडियल आहिनि न चूंडियल आहिनि, उन्हनि सभिनीनि खे सरदार अली वार ख़ान महार हुजे, सरदार मोहम्मद ख़ान महार हुजे, सरदार ख़ालिद अहमद ख़ान लुंड हुजे, सरदार अब्दुल बारी ख़ान पिताफ़ी हुजे, सरदार नादर अकमल लिगारी हुजे, शाहरियार ख़ान शारू हुजे,
पंडितनि जा महताब खान डहर हुजे जेके हिन ज़िले घोटकीअ सां वास्तो रखंदा आहिनि जा धारे जा सरदार आहिनि उन्हनि खे मां पुरज़ोर अपील कंदुसि त ख़ुदा रा हिन ग़रीब ते तरस खायो, हिन जी सहायता कयो, हिन जी मदद कयो, हिन जा बचड़ा पंहिंजे रोज़गार सां पंहिंजे असूदगी ज़िंदगी सां गुज़ारे सघनि। जंहिंजे लाइ डॉक्टरनि इहा उमेद ॾेखारी आहे त हिननि टिन्हनि ॿारनि में त जेकॾहिं कंहिं सुठी अस्पताल में हिननि जो इलाज करायो वञे त हिननि जी नज़र बहाल थी सघे थी। डॉक्टर लोकल डॉक्टरनि जे चेकअप मुताबिक़ उन्हनि जे नज़र में कुझु चांसिस आहिनि जेके फिलफोर इन जो इलाज थियण सां हिननि जी नज़र बहाल थी सघे थी। जेको नंढो पुटु आहे जंहिंजी दिलि में सुराख आहे उन जे लाइ बि डॉक्टरनि चयो आहे त कंहिं सुठी अस्पताल में इन जी सहायता कई वञे त उन जी दिलि जी तकलीफ़ बि दूर थी सघे थी। तंहिंजे लाइ मां बार बार सभिनीनि खे इहा गुज़ारिश कंदुसि इन्हनि नुमाइंदनि खां अलावा पंहिंजे हिन इलाइक़े जे शहरवासियुनि खे जेके बि साहिब हैसियत आहिनि उहा ख़ुदा रा हिन ग़रीबनि जी मदद करनि त अलाह तबारक ताला उन्हनि खे अजर ॾींदो। मोहम्मद अली केतिरा ॿार आहिनि जेके माज़ूर आहिनि? त टे कॾहिं खां माज़ूर आहिनि? जय जब को पोइ हिननि जो किथे इलाज करायो आहे? न सही इलाज न थी सघियो न आहे? त थी तव्हां पाण छा कंदा हो? मैं सही बीमार आहे, कमु नहीं कर सकदा, रोज़ी नहीं कर सकदा, गुर्दे जी बीमारी आहे, फेफड़े थी वई आहे। तुसां घर दा गुज़र सफ़र कीअं थींदे? अल्लाह ॾे सही ये जेका घर है तुसां ॾा इहो कंहिं ॾिते तुसां को? ये पाड़ियल सही पाड़ी हाँ। अपना घर जो आहे उहो हूंदा क्या थिया? उहा किरपे बि आहे त बरसाति कॾहिं किरिया उहो? को धक्का किरिया पिछे वल्ला उहो ठवा कोन वे सघे? न सही पैसे कोन्हे कैसे ठहूं जे बाल तुसां ॾे माज़ूर आहिनि इन को देखदे हो सो हाँ जी सही क्या तकलीफ़ थींदी हो से तेरी? हाँ सही रो सही ॿार तो वॾी न्याणी जेकी हूंदी उमिरि घणी आहे? 20 साल सही 20 साल हाँ माना 20 साल ई कनू उहा तकलीफ़ अचे ऐं को नज़र कोन ईंदा। न सही हाणे तुसां कंहिंखो अपील करे थो कोई अहिड़ा इंसान जेको तुंहिंजी मदद करे? सही आहे पता अल्लाह जा कोई फ़रिश्ता अहिड़ा वञे सही सभिना को अपील करणी। न सही नहीं कर सकते जोरा कन्ना कुन बड़ी हमारा है कोई कौन कराने ला सारा कमावन करने ला कौन आसान गरीब है आप ना आसान कन प्लेट ना पका आसान एक वेला कनु एक वेला बैठे हों दो वेला आसान कन ना दाना ना कैसा सारी जमीन कोनी ये जाए पाड़े लेंदी ख्वाहिश है अपना घर होवे? हाँ ख्वाहिश है घर को नहीं ना सारा केर पे मियाँ बिजली की सहूलत है कुछ है सही? ना ना कुछ को नहीं चे कीअं गुज़ारा थींदे? पीछे बस मिलाई रात दा बैठे हों गर्मी है ना असां कण बैटरिया ना पखा। हिन ॻोठाणे जी ॻाल्हि ॿोल ऐं हिन जे नाबीन ॿारनि जा अहवाल लफ़्ज़नि में बयानु करण जहिड़ा न आहिनि। जेकी कैफ़ियत आहे इहो को ॿारनि वारो ई सम्झी सघे थो। ही पीरसन ऐं हिन जी जेकी नाबीन न्याणी आहे उहा चूंडियल नुमाइंदनि खे अपील करे थी त हिननि जी फौरी तौर ते मदद कई वञे। हिते मौजूदु हिन जे पाड़ेसरी मीर अहमद जलबाणी जो चवणु आहे त ही राह वेंदनि ॾे ॾिसंदा रहनि था त केॾी महिल केरु अची करे हिननि जी मदद करे थो, ॿिनि वेलनि जी मानी हिननि खे ॾिए थो ऐं हिननि जो गुज़र सफ़र थिए। त ॿुधाए थो त ही घर जंहिंमें ही मौजूदु आहिनि ही हिकिड़ो इंसान दोस्त दरिया दिल माण्हू तरफ़ां हिन खे आर्ज़ी तौर ते ॾिनो वियो आहे जेको हिन खां मसवाड़ नथो वठे ऐं हिननि जो जेको पंहिंजो ज़ाती घर आहे उहो गुज़िरियल बरसातनि में किरी पियो हो। हिन वीडियो ज़रिए मां सभिनी चूंडियल नुमाइंदनि जेके हितां जा NA 204 ऐं PS 7 जा चूंडियल नुमाइंदा, इन खां अलावा घोटकी ज़िले जा समूरा चूंडियल नुमाइंदा, उन्हनि खे अपील कयां थो त ख़ुदारा हिननि जी मदद कयो ऐं इन खां अलावा सरहदी वारनि खे पिणु मदद कयां थो
अपील कयां थो त हिननि जी मदद कयो जीअं हिन पीरसनि जो पंहिंजो इलाजु थी सघे ऐं हिन जा जेके मासूम ॿार आहिनि उन्हनि जो इलाजु थी सघे।